अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में शॉपिंग जो वक़्तु ख़त्म। सुभाणे खां सिंध में बि मुकमल लॉकडाउन हूंदो। शॉपिंग सेंटर ऐं वॾा कारोबारी मर्कज़ 16 मई ताईं बंदि हूंदा। किरियाना, सब्ज़ियुनि ऐं खीर जे दुकाननि खे शाम 6 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। इस्लामाबाद पंजाब में अॼु खां ई मुकमल लॉकडाउन। शॉपिंग सेंटर तोड़े वॾा कारोबारी मर्कज़ बंदि पियल। खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में पाबंदियूं वधीक सख़्त कयूं वयूं। पाकिस्तान ऐं सऊदी अरब लाॻापन ऐं सहकार वधाइण ऐं मज़बूत करण लाइ सऊदी पाकिस्तान सुप्रीम कोर्ट कोऑर्डिनेशन काउंसिल क़ाइमु करे वरिती। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सऊदी वली अहद काउंसिल जे क़याम जे मुआहिदे ते सहियूं कयूं। शहबाज शरीफ़ खे अदालती फ़ैसिले बावजूदि परॾे वञण जी इजाज़त न मिली। शहबाज शरीफ़ लंदन वञण लाइ लाहौर एयरपोर्ट पहुतो त खेसि इमिग्रेशन अमलदारनि रोके वरितो। शहबाज शरीफ़ ऐं अता तारण इख़्तियारनि खे अदालती हुकुम बि ॾेखारियो। 1.5 कलाक जे इंतज़ार खां पोइ शहबाज शरीफ़ इजाज़त न मिलण ते वापसि घर रवानो थियो। लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ़ जो नालो ब्लैक लिस्ट मां कढण जो हुकुम लाॻापियल इदारनि खे मोकिले छॾियो। अदालत पारां तस्दीक थियल हुकुम जी कापी वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी FIA जे DG ऐं इमिग्रेशन जे DG खे उमाणे छॾी। साबित थी वियो त सिलेक्टेड हुकुमरान शहबाज शरीफ़ खां केतिरा ॾिनल आहिनि। जाली हुकूमत अदालती फ़ैसिले जी बि भञकड़ी कई। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त कंहिं दहशतगर्द खे रोकण लाइ संदसि नालो ब्लैक लिस्ट कयो वेंदो आहे। हुकूमत अदालत जे फ़ैसिले जी तौहीन कई। सिंध हुकूमत कराची ऐं हैदराबाद में बहिराड़ीअ जो डोमिसाइल रखंदड़ ऑफिसर्स जे मुक़ररी बाबति नेब खे तफ़सील ॾियण खां इनकार करे छॾियो। तफ़सील ॾियण लाइ समूरनि सेक्रेटरीज़, कमिश्नर ऐं DCs खे लिखियल लेटर्स बि वापसि। नेब सिंध हुकूमत खां बहिराड़ीअ जो डोमिसाइल ते कराची ऐं हैदराबाद में मुक़रर ऑफिसर्स जा तफ़सील घुरिया हुया। NCOC मुल्क में कोरोना सबबि बंदि पियल तालीमी इदारनि जी बंदिश में 23 मई ताईं वाधि करे छॾी। NCOC चयो आहे त कोरोना जे मौजूदा सूरत हाल सबबि वधीक फ़ैसिलो 18 मई ते थींदड़ इजलास में कयो वेंदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलका नवाब शाह पारां कराचीअ में बहरिया टाउन मंसूबनि ऐं सिंध वसंदियुनि खे ड्राइण वारे अमल ख़िलाफ़ ज़िलई अॻवान निसार कीरियो, रफ़ीक मला, शाहनवाज़ कीरियो, सैयद रुस्तम शाह ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिं मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करणु ऐं धरतीअ ते दाड़ा हणी बहरिया टाउन जहिड़ो महांगो मंसूबो हाणे असुल धरती धणियुनि खां ॾाढ जे बुनियाद ते ज़मीन ख़रीद कई पई वञे। जंहिं ते हुननि चयो त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि बर्दाश्त न कई वेंदी। याम साहब बहरिया टाउन इंतिज़ामिया कराची ऐं सिंध वसंदियुनि गबोल ॻोठ, जोखिया ॻोठ ऐं ॿियनि सिंधी ॻोठनि जे ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं ज़बरदस्ती सिंधी माण्हुनि खे लॾाइण ऐं मासूम ॻोठाणनि ते तशदुद करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते ॼाम साहब क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि लाल खान शर, मोहम्मद इब्राहिम भुगती ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॼाम साहब असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन पारां यौमुल क़ुद्स जे हवाले सां इमाम बारगाह अबुल फज़ल अब्बास अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। जंहिं मौक़े ते ॻोठाणनि मौलाना सैयद गुलाम नबी शाह, मुहर्रम अली महदवी, समीर मला ॿियनि चयो त यौमुल क़ुद्स मतिलबु फ़लस्तीन जी सरज़मीन ते मुसलमाननि जो क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस आहे, जेको इसराइल अमेरिका जे नाजाइज़ कब्ज़े हेठि आहे। असीं अहिड़े निज़ाम खां बेज़ारीअ जो ऐलान करियूं था। मोरो में जीअं सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे मरकज़ी सॾ ते जस्कम आरिसर, जस्कम बशीर खान कुरैशी ऐं ॿियनि पार्टियुनि पारां बहरिया टाउन DHA सिंध जे सोन जहिड़ी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिहत खाते नौशर फिरोज़ जे बरतरफ़ मुलाज़मनि पारां पंहिंजे बहालीअ लाइ पैरामेडिकल स्टाफ पारां तहलका मोरो अस्पताल अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। जंहिंजी अॻवानी मुमताज़ आलमानी, इख़्तियार अली डहर, डॉक्टर राज़ी ख़ान ऐं ॿिया करे रहिया हुया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।